फिक्र रखंदड़ धुरिन सिंध जी कुंड कुर्श खां आयल मेहमानन के दिल से वेलकम कयूं था। असी सुरहाई महसूस कयूं था जॾहिं ही स्कूल असां जंहिंजी 8 ॾींहं खनि अवल दावत ॾियूं था असांजे दावत ते असांजे सॾ ते तव्हां सभु सुञाण असांजा जेके फ़िक्र रखंदड़ हिन समाज लाइ सोच रखंदड़ साथी असां सां अचे गॾु थियो था। सो असां पंहिंजी सुराई सां इहो चऊं था त तव्हां सभिनी खे भलीकार आहे। तव्हां सभिनी जीअं प्रोग्राम जो पहिरियों सेशन ॿुधो आहे ईअं ई मां गुज़ारिश कंदसि त तव्हां जेके पोइ ते बीठल साथी आहिनि या गेट खां बीठल साथी आहिनि उहे अची करे ऐं पंहिंजी पंहिंजी सीटुनि ते वेहंदा त प्रोग्राम जो मज़ो वरी साॻियो ई थी वेंदो जीअं शुरू खां हुयो। सो सभिनी साथियुनि खे महिरबानी आहे त उहे पंहिंजी पंहिंजी सीट ते अची वेहनि। हाणे थिएटर जे लाइ जेको थिएटर असांजे प्रोग्राम जे विच ते थींदो आहे ऐं तमामु घणो पसंदि ईंदो आहे। सो हिन दफ़े जेको असांजो थिएटर आहे उहो यकीनन तव्हांखे अॻ खां वधीक पसंदि ईंदो। उन जे लाइ माहौल जोड़े सभु पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेहंदा त कामरेड सदफ खे कॉल कंदसि त उहे पंहिंजी टीम सुधो हिते अचे पंहिंजे थिएटर जो इंट्रो कराए। सो कामरेड सदफ स्टेज तां अचे। सुर्ख सलाम कामरेड। हे निसराबाद मुझे पंहिंजो ॻोठु आहे ऐं AWP जे तरफ़ खां हे जेको 5 साल सोशलिस्ट स्कूल हैदराबाद जो तई करे रहिया आहियूं उन में मां नंढड़ो थिएटर पेश करे रही आहियां तव्हां जे लाइ जंहिंमें मूंखे तव्हांजी तवजा जी तव्हांजे तहमुल जी ज़रूरत पवंदी। तक़रीबन हे थिएटर जी महिनत जेका आहे मुंहिंजी पूरी टीम जी जंहिंमें जसवान मुंहिंजो घणो भरपूर साथ ॾींदो आहे 2 महीननि खां हले पई त मां तव्हांजे सिर्फ़ु 30 मिंटनि जी तवजा घुरंदमि त मुंहिंजी 2 महीननि जी जेका आहे महिनत वसूल थी वेंदी। ऐं हे दारा शिकोह ते थिएटर आहे। 1615 में शाहजहां जे घर मुमताज़ जे पेट मां हिकिड़ो अनोखो निरालो किरदारु पैदा थिए थो जेको सदियुनि खां हलंदड़ रीतियुनि रस्मुनि जो इनकारी आहे, जेको हेकड़ाई जो असूल मञे थो, जेको सूफ़ी जी जेका आहे पंहिंजी तबियत रखे थो ऐं सभिनी मज़हबनि खे बराबरि जी अहमियत ॾिए थो। उनखे औरंगज़ेब पंहिंजो नंढो भाउ हिकिड़े 44 सालनि में उनजो सिर कलम करे नाश्ते में पंहिंजे पीउ ॾांहुं मोकिले थो। मां कोशिश कई आहे कामरेड शफ़क़त हिन जो वेझण में दारा शिकोह जे किताब जो इंग्लिश मां तर्जुमो कयो हुयो। जॾहिं मां इहो किताबु पढ़ियो हुयो त थिएटर मुंहिंजे ज़हन में अची वियो हो। हुनखे थिएटर जो रंग मुंहिंजी पूरी टीम ॾिनो आहे। हाणे उहो जेको आहे किरदारु अदालत में पंहिंजो केस कीअं दारा शिकोह विढ़े थो ऐं उनजी फैमिली में उनजे ख़ानदान में कहिड़ा क्राइसिस आहिनि 2 शहज़ादनि जे विच में मां उहो जेको आहे ॾेखारण जी कोशिशि कई आहे। सो तव्हां साथियुनि जे साथ जी मूंखे ज़रूरत आहे त मूंखे ख़ुशी थींदी जेकर हाल में बिल्कुलु ख़ामोशी हूंदी मां सम्झंदमि त मुंहिंजी महिनत वसूल थी वई। जय सिंध। लीड नहीं है माइक लगेगा नहीं लेकिन माइक तो लगेगा। क्यों भला शाहजहां जी दफ्तर वक्त से शहंशाह औरंगजेब जी हमशीरा शहजादी जहान मां सिर्फ़ तव्हां जी न पर शहजादे दारा शिकोह जी भी भेण आहियां ऐं पंहिंजे भाउ दारा जे लाइ तव्हां रहम जी दरख़्वास्त खणी आई आहियां। तव्हां महज़
करे हिन दरख़्वास्त ते दस्तखत करे दारा जी जान बख़्शी कंदा। दरख़्वास्त खणी अचो। मूंखे अफ़सोस आहे भेण त मां अदालत जे मद फ़ैसिलनि जी मुदाख़लत नथो करे सघां। अदालत जी कार्रवाई हलाइण लाइ मां पंहिंजा बहितरीन मज़हबी आलिम मोकिलिया। असां लाइ इहो ज़रूरी आहे त असां इंसाफ़ कयूं, त जीअं माण्हुनि खे नज़र अचणु घुरिजे त असां हमेशह हक़ ऐं इंसाफ़ जे पासे आहियूं, भले मामिलो असांजे की वेझे अज़ीज़ में छो न हुजे। भाउ, मां तव्हां खां दारा जी ज़िंदगी जी ख़ैरात करण आई आहियां। तव्हांखे मुग़ल सल्तनत जे बानी शहनशाह बाबर जो वास्तो, असांजी सिन्यार तैमूर जो वास्तो। परेशान थी भाउ, इहो तुंहिंजे फैसले भला ॿुधा अदालत छा फ़ैसिला ॾिना? मां अञा ताईं फ़ैसिले जी तफ़सीलात न आहिनि। काज़ी दारा खे मौत जी सज़ा ॿुधाई आहे, पर गॾो गॾु इहो बि चयो अथसि त जेकॾहिं शहनशाह औरंगज़ेब चाहे त रहम जी दरख़्वास्त क़बूल करे दारा खे जीअदान बि ॾेई सघे थो। मां ॾिसां। भाउ, दारा वटि एतिरो वक़्तु न आहे। जे तव्हां विच ते नथा पओ त दारा महिरबानी करे रियासती मामलनि खे मूं ते छॾ। मां तोसां वाइदो थो कयां त मामले खे मां पाण ॾिसंदुसि। भाउ, दारा वटि सिर्फ़ु अॼु सुबुह ताईं जो वक़्तु आहे, उन खां पोइ काज़ी जे फ़ैसिले ते अमल थींदो। जहारा, मां सदाईं तुंहिंजी इज़त कई ऐं सदाईं तोसां सलाही बि थी आहे, पर तूं बि पंहिंजे भाउ दारा जी हिमायती न थी। मां सदाईं तुंहिंजे माण्हुनि लाइ हकारी जज़्बे जी क़दुरु थो कयां। केतिरनि ई मामलनि में मां तुंहिंजी ॾाहप खे बि साराईंदो आहियां, पर सरतदाए काफ़रानी हालत हलंदड़ इन्हनि सूफ़ियनि ऐं दरवेशनि सां तुंहिंजे लॻाव खे मां नज़रअंदाज़ करे छॾियो। भाउ, मां हिन तसव्वुफ़ जे मसइलनि ते कोई बहस करण लाइ, पर पंहिंजे भाउ दारा जी जान बख़्शी जे लाइ आई आहियां। जे तव्हां मुंहिंजी सचमुच इज़त करियो था त पोइ तव्हां हिन इहो कमु ज़रूरु कंदा। मूं जहिड़े कमज़ोर माण्हू खे सल्तनत जो बादशाह मुक़ररु कयो आहे। संदसि फ़ौज जो सिपह सालार चूंडियो आहे। तंहिं करे मां कंहिंखे बि पंहिंजे मज़हबी उसूलनि में दख़लअंदाज़ी न करणु ॾींदुसि। थोरो असांजे वालिद जो त ख़्यालु कर। हा, मां कयां थो, बिल्कुलु कयां। वालिद जी फज़ूल ख़र्ची ऐं फ़नकारी अनुमाननि ख़ज़ानो ख़ाली करे छॾियो। पंहिंजी अनाज जी तस्कीन ख़ातिर मां रियासती ॾोकड़ इमारतुनि ते ख़र्च न कंदुसि। अहिड़े रेट दीवालियूं कढण खां बहितर आहे त मां मदरसा ठारायां ऐं ईमान जा बुनियाद मज़बूत कयां। थोरो लिहाज़ कर अदा। तूं असांजे वालिद पारां ठारायल असांजी वालदा जी यादि में हिकु शाहकार ताजमहल बाबति ॻाल्हाए रहियो हुई। उते असांजी माउ वरमी आहे। तंहिं करे ई मां वालिद मोहतरम खे आगरे किले में अहिड़ी जॻह क़ैद कयो आहे जिते हू आराम सां ताजमहल खे ॾिसी सघे। मां सम्झां थी त इहो पंहिंजे पीउ सां हिकु ज़ालिमाणो मज़ाक़ आहे। खेसि अहिड़ी जॻह क़ैद करणु जितां भित में पियल हिकु ॾार मंझां ताजमहल जी झलक ॾिसी सघे, त जीअं हर वक़्तु माज़ी जी अज़मत ऐं हाणोकी बदहाली यादि रहे। इहो हिकु मज़ाक़ न आहे त ॿियो छा आहे। मां हिकु अहिड़ो शानदार शाहकार ठाराईंदुसि जेको ताजमहल खे मात ॾेई छॾींदो। ताजमहल जहिड़ी वाहियात इमारत ठाराइण ते तारीख़ बाबा ते छुप छॾींदी। पोइ बि तव्हां ताजमहल जी माहिरानी अदावत जो इनकार नथा करे सघो। तव्हांखे ख़बर आहे अदावती इश्तिहारनि जूं केतिरियूं सतहूं शामिल आहिनि ताजमहल में? मूंखे सिर्फ़ु इहा ख़बर आहे त इमारत ते केतिरी रक़म ख़र्च कई वई आहे। पोइ बि तव्हां ताजमहल जी सूंह खां इनकार नथा करे सघो ऐं तव्हां उन शाहकार जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियो जेको असांजी वालिद पारां ठारायल आहे। साह मुंहिंजो आहे जहारा, फज़ूल ख़र्ची ते मुंहिंजो साह मुंहिंजो आहे जहारा। बाबा जी ख़्वाहिश हुई त खेसि उन ई अच्छे कारी रंग जे ताजमहल में दफ़न कयो वञे ऐं उहो कारी रंग जो ताजमहल हूबहू उन ई अच्छे रंग जे ताजमहल जी नक़ल हुजे हा।
ख़ज़ानो हिकिड़े ताज खे अलाए कीअं बर्दाश्त करे सघियो ऐं असांजे बाबा वरी ॿिए जा ख़्वाब पे ॾिठा। देख जी हिकिड़ाई ते त सोच बाबा जी ख्वाब ते त सोच ॿ ताजमहल लॻोलॻ जमुना नदी जे ॿिन्ही पासनि खां। हिकु ताजमहल अछो ओज ऐं बुलंदी जी अलामत त ॿियो कारो जज़्बनि जी अकासी करे थो। हिकु सघ त ॿियो निहठाई जी अलामत आहे। ॿ अलॻि अलॻि दुनियाऊं पर कहिड़ियूं न हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि। इंसान जी कसरत में वहदत जो तसवुर केॾो न अजब जहिड़ो तसवुर आहे। भेण जहारा तूं परेशान न थी, मां तोखे इंसाफ़ जी ख़ातिरी थो ॾियां। हाणे मूंखे कुझु रियासती मामला उकलाइणा आहिनि, मां तोसां वरी मिलंदुसि। सलामती हुजे अव्हां खे भाउ। तव्हांखे ख़बर न आहे त हू केॾो न ख़तरनाक आहे। हुन असांजी अपोज भेण खे तुंहिंजे ख़िलाफ़ करे हिकु खंजर त तुंहिंजे सीने में खोपे ई छॾियो आहे। सॼी मुग़ल सल्तनत हिन मुक़दमे बाबति खिल जोगी थी वई आहे। बाज़ार में त शाह खां वधीक शाह जो हिमायती अब्दुल्ला ऐं दारा जे शानदार दिफ़ा जा चोबोल पिया हलनि। बाज़ार में चोबोल? तुंहिंजी दिलि घुरे काज़ी केतिरा ई बेरहमान खे माठ कराइण जा हुकुम पे ॾिना। ही मुक़दमो त अवामी नुमाइश वांगुरु हिकु तमाशो बणिजी वियो आहे। पूरो देनी हिन मुक़दमे बाबति ॻाल्हाए रहियो आहे ऐं माण्हू त दारा खे भाइनि था भा। लॻे थो माण्हुनि वटि फज़ूल गुफ़्ता करण खां सवाइ ॿियो को कमु ई कोन्हे। अगरि दारा पंहिंजो कमु कंदो रहियो त उहो हिकु ॾींहुं मुग़ल सल्तनत खे कापारी धक रसाईंदो। हिंदू ऐं सिख त हींअर खां ई उणतण में आहिनि। हुननि जी एॾी मजाल जो हू दारा जी आज़ादी जो मुतालबो था कनि ऐं हू त दारा खे हिंदुस्तान जो जाइ शहनशाह था कोठनि। चवनि था जे दारा हिंदुस्तान जो शहनशाह हुजे हा त उन ते को बि जज़ियो लागू न थिए हा। सभिनी जी बि त इहा ई मर्ज़ी आहे त तव्हां हिंदुस्तान ते मज़हबी फ़र्ज़ नाफ़िज़ करण वारे अमल तां हथ ई खणी छॾियो। कॾहिं बि न, मां पंहिंजे मज़हबी फ़रीज़नि जा हथ कॾहिं बि न खणंदुसि। पोइ भले केरु सॼी दुनिया जी सल्तनत मुंहिंजे हथ ते रखे या केरु मूंखे मौत जे मुंहुं में ॾे, मां पंहिंजे मज़हबी फ़रीज़नि जा हथ कॾहिं बि न खणंदुसि। वाह दा वाह, तव्हांजी इन ई ॻाल्हि जे करे त मां तव्हांजी घणी वखाण कंदी आहियां। जॾहिं मुश्किल हालातुनि में कंहिं सागारे शहनशाह जी ज़रूरत हूंदी आहे त पूरी मुग़ल सल्तनत तव्हां ॾांहुं वधाईंदी आहे ऐं सभु सचा मुसलमान तव्हांजी सारा कंदा आहिनि ऐं तव्हां लाइ दुआ गो आहिनि। सारा त सिर्फ़ु मुंहिंजे सचे रब जी आहे, पर मूं ते हिकु वॾो भार आहे भेण, जेको लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। कॾहिं कॾहिं त मूंखे लॻंदो आहे छा ही मुंहिंजा लाचार कुला असांजी सल्तनत जो भार खणी बि सघनि था या न। उफ़ अदा, तव्हां खां अलावा ॿियो केरु आहे जेको इहो भार खणी सघे? हिकु तव्हां ई त हिन लाइक़ु आहियो। तुंहिंजी छा सलाह आहे? इन दरख़्वास्त जो छा कजे? जेकॾहिं तव्हां पंहिंजे वॾनि जी रत सां ठहियल मुग़ल सल्तनत खे ख़तमु करणु चाहियो था त पोइ भले हिन दरख़्वास्त ते दस्तख़त कयो, जे न त पोइ कुझु बि न कयो। हीउ मुक़दमो हलियो, शरई अदालत मुक़दमो ॿुधो ऐं संदसि मुर्तद साबित कयो ऐं सज़ाए मौत ॿुधाई वई। पर दारा त असांजो वॾो भाउ आहे। भाउ न विसारियो त दारा तख़्त ते कब्ज़ो करण जे बिल्कुलु वेझो हो। दारा ही त हो जे शाही लश्कर खे लॻभॻि शिकस्त ॾेई चुको, पर आख़िरी साम्हूं वारी लड़ाई में नेटो सोभारो थिए। हा, बसि ईअं सम्झ त को मौज़ूअ थियो जो लड़ाई मां खटियसि। बाबा बि दारा जी वॾी मदद पे कई। मां उन इमदादी रस्ते जी ख़बर लधी ऐं बाबा खे क़ैद कयो। दारा जो फ़ौज
दारा खे पंहिंजी रथ ते न ॾिसी घबराहट जो शिकार थी पई। मां उन वक़्त जो बि फ़ाइदो न वञणु ॾिनो ऐं पंहिंजे लश्कर खे हुकुम ॾिनमि त दारा जी फ़ौज ते हमिलो करे ऐं ईअं मां सुवालो थियुसि। जेकॾहिं असांजो वफ़ादार पठान जीवन खान अगरि दारा खे गिरफ़्तार करे असांजे हवाले न करे हा त उहो बूंदी रान निकिरी वञे हा। पोइ कहिड़ी ख़बर त हू बादशाह हुमायूं जीअं ईरानी फ़ौज सां वापसि अची हिंदुस्तान ते कब्ज़ो न करे हा। मूंखे ख़ुशी आहे त नेठि दारा गिरफ़्तार थियो, पर जीवन खान जो अमल मूंखे पाए न पियो। हू पंहिंजे महिमान सां ग़द्दारी कई। तोखे यादि हूंदो त इहो दारा ई हुयो जंहिं जीवन खान खे सज़ा में बचायो हुयो, पर जीवन खान पंहिंजे महिमान सां ग़द्दारी कई। इन खे को हया शर्म कोन थियो? भाउ, जीवन खान वारो कमु करण लाइ ॿिया केतिरा ई माण्हू तयारु थियनि हा। हीउ मामिलो को आम मामिलो न पर मज़हब जे मुस्तक़बिल जो हो। तंहिं करे केतिरा ई मुआज़िज़, सुपरसाला ऐं आलिम इहा घुर करे रहिया आहिनि त काज़ी फज़ल हक़ वारे फ़ैसिले ते अमल कयो वञे। सही थी चवीं थी, मां पाण बि इहो ई थो सोचियां। त पोइ इंसाफ़ ते तकिड़े अमल करण लाइ मज़बूत इरादे जी ज़रूरत हूंदी आहे। मां तुंहिंजो इशारो सम्झां थो रोशनारा, पर दारा मज़हबनि जे सभिनी माण्हुनि में बेहद मक़बूल आहे। खेसि फिरंगी ॾाढो था पियाइनि ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त जहां राजा फिरंगियुनि सां वास्ता बि आहिनि। फिरंगी दारा जे जीअण दाण लाइ मूं ते दबाउ विझी रहिया आहिनि। त पोइ हीउ मामिलो तकिड़ो बुलायो। हीउ मौक़ो ख़ुदा जो ॾिनल आहे। अदालत दारा खे काफ़िर करार ॾेई चुकी आहे। मरण खां पोइ कोई बि यादि न कंदो। दारा सां गॾु दारा जो पैगाम बि दफ़न थी वेंदो। आमीन। जेतिरो जल्दी थी सघंदो मां इन मामले खे निपटाईंदो वेंदुसि। हाणे मूंखे हैदराबाद तकड़ि निकिरणो आहे ऐं मां कोशिशि कंदुसि त वञण खां पहिरीं दारा वारो मामिलो उकलाईंदो वञा। जी भाउ, तव्हां हाणे आराम कयो। सुबुह जो सिज शल तव्हांजा दुश्मन न ॾिसनि। तव्हांखे ॾेखारणु चाहींदमि उहो मुक़दमो जेको तारीख़ जे वर्कनि में किथे दफ़न आहे। कंहिं फ़ारसी खां इंग्लिश में तर्जुमो कयो, कंहिं इंग्लिश में सिंधी में तर्जुमो कयो ऐं कंहिं उनखे थिएटर जे रूप में आणे तव्हां यादि रहंदो। हाणे हले थो दारा जो मुक़दमो ऐं दारा जी एंट्री तव्हांजे ई विच मां थींदी।
मुगल सल्तनत जो शान ईमान बरकरार शाल शहनशाह हिंदुस्तान औरंगजेब आलमगीर आबाद ऐं सलामत रहे। मां काज़ी फजलुल हक हिन मुक़दमे जी कार्रवाई जी इजाज़त ॾियां। शहज़ादो दाराशिव वॾो मुजरिम फासिक ऐं काफ़र आहे। ही मज़हब जो वॾो दुश्मन आहे। हिन मुगल सल्तनत ते बग़ावत जो सोचो ऐं हिंदुस्तान जे मासूम अवाम खे पंहिंजे मज़हबी फ़र्ज़ खां गुमराह करण ऐं खेनि चोरियो ठाहिण जी कोशिश कई आहे। अदालत हिन मज़हब जे वॾे दुश्मन खे रहम जी नज़र सां न ॾिसे, न त ख़ामोश दारा खे पंहिंजे इल्ज़ामनि जी वज़ाहत ॾिनी वञे। बिल्कुलु दुरुस्त। मां इन्हनि इल्ज़ामनि खे साबित करण लाइ मां पहिरें गवाह गोपीलाल खे घुराइणु चाहींदुसि। जी बिल्कुलु सही। शहज़ादो दारा शकू हिकु दरवेश माण्हू आहे। हुन क़ौमी मज़हब किताबनि जा तर्जुमा फारसी में थियणु खपनि। मोज़िज़ काज़ी दारा शकू पंहिंजे मुक़दस मज़हब खे छॾे करे ॿियनि मज़हबनि खे अहमियत ॾिए थो। हिन हिंदू मत खे एतिरी अहमियत ॾिनी आहे जो हू हिंदुनि सां गॾु उथे वेहे खाए पीए ऐं संदन त्योहारनि में शरीक थिए। मोज़िज़ काज़ी तव्हां इन ते ज़रूरु गौर कयो। हाणे ॿिए गवाह बहादुर सिंह जी ज़ुबानी ॿुधो। बहादुर सिंह, तव्हां पंहिंजे मज़हब जे बारे में ॿुधायो। सिख मत हिंदुस्तान जी मिट्टी मां फुटी निकितल हिकु मज़हब आहे जेको हिंदुस्तान जे ॿिनि वॾनि मज़हबनि जूं चङायूं सड़ियल आहिनि। ईअं खणी चइजे त ही ॿिन्ही वॾनि मज़हबनि जे विच में पुल जो किरदारु अदा करे थो। मोज़िज़ काज़ी इन ई ख़्याल ऐं सोच सां दारा शिकू पंहिंजे मुर्तिद हुजण वारी साथी खे मसक करण जी कोशिश कई आहे। इहो हिकु वॾो कमु आहे। सिख मत जो गुरु नानक ऐं रहीम खे पंहिंजी शहर में गॾु लिखियो आहे ऐं असांजो दारा शिकू इन ॻाल्हि खां सहमत आहे। शहज़ादो दारा शकू जंहिंजी असां ॾाढी इज़त कंदा आहियूं। सच पुछो काज़ी साहब त दारा शकू दरवेश सिफ़त जो माण्हू आहे। जॾहिं शहज़ादो बीमार थी पियो त असांजे गुरु हिन लाइ दुआ घुरी। असां पाण पंहिंजे घरनि में हिन लाइ पूॼा पाठ कई। तंहिंजे करे शहज़ादो हिमल तव्हांजे साम्हूं सही सलामत बीठो आहे। असांखे दारा शकू ॾाढो प्यारो आहे छाकाणि त ही लाहौर जे सूफ़ी मियां मीर जो मुरीद आहे। मियां मीर खे असां ॾाढो मान ॾींदा आहियूं छाकाणि त मियां मीर गोल्डन टेम्पल सोनेरी टेम्पल पीड़ जो पत्थर रखियो जंहिंजे करे हू असांजी दिलनि में वासू रखे थो। इन जे करे दारा शकू असांखे प्यारो आहे। बहादुर सिंह जेतिरो तव्हां खां पुछियो वञे ओतिरो ई ॿुधायो। मोज़िज़ काज़ी ही ॿियनि मज़हबनि जे पीरनि जो मुरीद बि आहे। हिन ॿियनि मज़हबनि जा किताब न सिर्फ़ु पढ़िया आहिनि पर उन्हनि जो फारसी में बि तर्जुमो कयो आहे। संदसि शाही सरासर इनकार ऐं सभु हिक जी ॻाल्हि थियल आहे। हिन ॿ किताब बि लिखिया आहिनि जिनमें हुन पंहिंजे मज़हब खे ॿियनि मज़हबनि सां गॾु मिलायो आहे ऐं हुनजी तारीफ़ बि कई आहे। हीउ सिर्फ़ु मुनकर शैतान ऐं काफ़र आहे। हिन खे सख़्त खां सख़्त सज़ा मिलणु घुरिजे। दारा शकू खे चवां थो त पंहिंजी वज़ाहत ॾे। मां हिकु अदरा ऐं बीमार दारा शकू
कूड़ ऐं नफ़रत ते बीठल हिन समाज जो सूर ऐं बार पंहिंजे सीने ऐं कुलनि ते खणी घुमंदो रहियो आहियां। मुंहिंजा ॿ किताब मुजमल बहरैन ऐं सेरियुल अकबर मुंहिंजे ख़यालनि ऐं फ़लसफ़े जो विचूर पेश कनि था। मूं पंहिंजी पूरी ॼमार रूहानी हेकिड़ाई जे बुनियादनि खे ॻोल्हियो आहे। रूहानी हेकिड़ाई जा उहे बुनियाद जेकी हर ख़ासि क़िस्म जे मज़हब मसलक ऐं धर्म खां उत्तम हुजनि ऐं जिन रस्ते असां उन अणॾिठल अणछुयल हस्ती ऐं कुदरत जी माम पर उॾे सघूं। दारा असां वटि हिकु रस्तो मौजूदु आहे त ॿियनि रस्तनि जी कहिड़ी ज़रूरत आहे ऐं ॿियो रस्तो आहे बि न। जेकॾहिं आहे त उहो बंदि थियणु घुरिजे। बिल्कुलु बि न। मुंहिंजो पाक किताब चए थो ला करहू फी दीन, दीन में जबर कोन्हे। मां सम्झां थो त दीन जी इन खां बहितर तारीफ़ का थी कोन थी सघे। हिकु मोमिन उहो आहे जेको मुख़्तलिफ़ मज़हबनि खे वधण विझण जी इजाज़त ॾे। असां इंसान जेकॾहिं पंहिंजी फितरत जी ओख ड्रॉप कयूं त असांखे साफ़ नज़र अची वेंदो त असां कूड़, हसद, नफ़रत ऐं बुग़्ज़ जहिड़ियुनि बीमारियुनि जा ग़ुलाम आहियूं। पर असांजी फितरत मंझि उनजो तरियाक मौजूदु आहे ऐं उहो तरियाक उन अलामी हक़ीक़त जो असां मुंहिंजो ओलड़ो आहे। उहो तरियाक आहे इश्क, प्रेम, प्यार। जेकॾहिं असां पंहिंजे इन्हनि ख़ूबियुनि खे वधायूं ऐं विझायूं त न सिर्फ़ु पंहिंजे नाकारी जज़्बनि पर पंहिंजी समूरी फितरी उड़ाइण खां छुटकारो मुमकिन बि बणाए सघूं था। बेशक सभ खां अवलीन सच ऐं हतमी हक़ीक़त इश्क आहे। रुगो न खे ॻोल्हिया, रुगो न खे ॼाणिया, रुगो न खे ॻोल्हिया, रुगो न खे ॼाणिया, रुगो न खे पसिया, रुगो न खे सॾिया, नथो ॼाणा मां केरु। जेकॾहिं शाइरी कुफ़र ऐं गुनाह आहे त मां ॾोही आहियां। मां छा मुस्लमाननि जा वॾा शाइर मौलाना रूमी इब्न अरबी पिणु ॾोही आहे। मां ॾाढो सरो आहियां जो इन्हनि अज़ीम हस्तियुनि सां मुंहिंजो नालो गॾु ॻिनियो थो वञे। मूंखे फ़ख्रु आहे। मोज़िस काज़ी दारा जो तमामु घणियूं गुस्ताखियूं आहिनि ऐं उन्हनि गुस्ताखियुनि मंझां हिकु गुस्ताखी संदसि हथ में पायल हीअ मुंडी आहे जंहिंमें हिकु जाइ ते ऐलान थियल आहे त उन ई पासे ॿिए पासे परबो लिखियलु आहे ऐं मुंडी कुफ़र जी अलामत आहे ऐं इहा गुस्ताखी नाक़ाबिले बर्दाश्त आहे। अलाए प्रभु अरबी ऐं संस्कृत ॿोली में धणी जा नाला आहे। मुंहिंजो विसा आहे त ख़ुदा आहे, उनजी खुदाई अखुट लामहदूद आहे। दुनिया जी केतिरनि तहज़ीबुनि ऐं ॿोलियुनि में उन हिक ई धणी खे मुख़्तलिफ़ नालनि सां यादि कयो वञे थो। सभु रस्ता हिकु मंज़िल तरफ़ वञी छेड़ो कनि था। सभु दरवाज़ा हिकु हक़ीक़ती मंझि खुलनि था। समूरी कसरत हिकु वहदत मंझि समोइजे थी। मुंहिंजी मुंडीअ में अला ऐं प्रभु उन काइनाती हक़ीक़त जो अक्स आहे। मुंहिंजो दीन इस्लाम, मुंहिंजो पाक किताब समूरनि मज़हबनि जो मान करणु सेखारे थो। समूरनि समाजनि जी चङाइनि खे साराइण खां मूंखे पंहिंजो दीन ऐं पाक किताब रोके कोन थो। तंहिं करे तव्हां जे इस्लाम जी पोइवारी कयो था, छा उन में गैर मुस्लमाननि
सां गॾु वक़्तु गुज़ारण ऐं सरमत जहिड़नि सूफ़ियुनि ढोंगनि ऐं कमनि सां गॾु रिहाणी करणु जाइज़ आहे ऐं इहो सरमत फ़क़ीरनि जी अपीलंदो रहंदो आहे। माण्हुनि जी ज़ाहिरी सूरत ते उन्हनि जे किरदार खे परखण जी कोशिश बंदि कयो। केतिरा ई अलालोक माण्हू दरवेश माण्हू फ़क़ीरी जो वेस पाए घुमंदा आहिनि ऐं सरमत हिकु दरवेश आहे। मौज़िज़ काज़ी दारा शहज़ादा हिंद फ़क़ीरनि सां बि दोस्ती कनि था ऐं दारा शिकू जा हिकु यहूदी सरमत सां लाॻापा अचरज में विझण अमल आहे। ए मूर्ख, सरमत जो मान कर। हुन पंहिंजी दिल सां इस्लाम क़बूल कयो आहे। हुन जी दिल में छा आहे इन जो फ़ैसिलो रब कंदो, तू न। मौज़िज़ काज़ी जीअं त हिन कार्रवाईअ में दारा जा गुनाह ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं हू एतिराफ़ बि करे चुको आहे इन्हनि जो, पर इन खां वधीक ख़राब ॻाल्हि इहा आहे त खेसि खे ख़बर ई न आहे त हिन कुॾो कयो आहे। तव्हां जाहिल ऐं बेवकूफ़ आहियो। मुग़ल सल्तनत हिंदुस्तान में समूरनि मज़हबनि खे वधण विझण ॾिनो ऐं हिंदुस्तान जी मज़हबी रवादार रिवायतुनि जी अकास बणी। इन अमर सबबी मुग़ल शहनशाह इस्लामी रियासतुनि खां मुमताज़ बणी, निराली बणी। असां तव्हां शहनशाह अशोक जो नालो त ॿुधो हूंदो। शहनशाह अशोक केतिरनि ई मानाउनि में शहनशाह अकबर जो पेशरू हो। शहनशाह अकबर जी साफ़ गोई ऐं मज़हबी रवादारी सबबि इस्लाम हिते पंहिंजो मक़ाम माणियो, आला मक़ाम माणियो ऐं न सिर्फ़ु इस्लाम पर उन सां गॾु इस्लामी तहज़ीब ऐं तमदुन बि तरक़ी कई। मां तव्हांखे खोड़ सारनि मुसवरी जे फनपारनि, शाहकारनि, इमारतुनि, किताबनि जा हवाला ॾेई सघां थो जेके उन तहज़ीबी उरूज जो विरसो आहिनि असां वटि ऐं अॼु बि असां वटि महफ़ूज़ आहिनि। ऐं ईअं हिंदुस्तान आलमी तमदुनी तरक़ी में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। मौज़िज़ काज़ी खादिम हाफ़िज़ जो तलबगार आहे। छा दारा शिकू इहो ॿुधाए सघे थो त मौलवियुनि जी शहनशाह अकबर बाबति कहिड़ी राय? मूंखे त शम्स तबरेज़ यादि अची वियो जंहिं चयो हो ही दुनिया हिकु खज़ानो आहे ऐं हिन खज़ाने जी रखवाली कुझु नाग कनि पिया। असां जहिड़ा माण्हू उन खज़ाने सां खेॾंदा आहिनि ऐं कुझु माण्हू उन नाग सां। मौज़िज़ काज़ी ॻाल्हि ॿुधायां, हिंदू ऋषि, जोगी, योगी, सिख ऐं गुरु ऐं उन्हनि सां गॾोगॾु मशकूक सूफ़ी उहे माण्हू आहिनि जेके दारा जी नज़र में मज़हब जी सिफ़त ॾेई कनि था। ही दारा शिकू समूरी अदालती कार्रवाई दौरान पंहिंजे कंहिं बि ॾोह ते पिशेमान नाहे थियो ऐं न ई तौबा ताइब थियो आहे। उबतो पंहिंजे गैर ज़िम्मेवारनि में तोड़ फोड़ पैदा कंदड़ वीचारनि ते ज़िद ॿधी बीठो आहे। ही काबुल खां दखण ताईं ऐं बलूचिस्तान खां बर्मा ताईं पखिड़ियल मुग़ल सल्तनत लाइ बि ख़तरो आहे। उन सां गॾोगॾु पंहिंजे रूह लाइ बि ख़तरो आहे। तंहिं करे मां आला अदालत खां घुर थो कयां त हिनखे शरई पटांदड़, शरई कानूननि पटांदड़ सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। मां इन सां गॾु पंहिंजो मुक़दमो मुकमल कयां। खुदा जे नाले सां शुरू कयां थो। मुक़दमे जो ख़ुलासो हिन रीत आहे त इस्लामी फ़िक्र तकिड़े ऐं पूरे इंसाफ़ जी तक़ाज़ा करे। इंसाफ़ में देर नाइंसाफ़ी मिसल आहे। मुल्ज़िम दारा शिकू खे गौर ऐं वीचार सां जाचो वियो आहे ऐं ॿिन्हिनि धुरियुनि जा इल्ज़ाम गौर सां ॿुधा विया आहिनि।
जे बुनियाद ते मुल्ज़िम दारा शिकू एक मुर्तद ऐं मुर्तद जो मुरकिब आहे, जंहिं करे मुल्ज़िम दारा शिकू खे सज़ा ॾिनी थी वञे, मौत जी सज़ा ॾिनी थी वञे। तंहिं करे ख़ामोश अदालत जी कार्रवाई जो एतिराम कयो वञे। मां काज़ी फज़लुल हक़ इहो सम्झां थो त मुल्ज़िम दारा शिकू ख़िलाफ़ अनेक सबूत मिलिया आहिनि, जंहिं बुनियाद ते मुल्ज़िम दारा शिकू खे सरकलम करण जो हुकुम ॾिनो थो वञे। ख़ामोश अदालत बर्खास्त। फैसले ते जल्द सिर अमल कयो वञे ऐं हिन कार्रवाई जी बर्खास्त कई थी वञे। नथो जान नथो 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 अच्छा बाबा रहमत कामिल रहमत अली कामिल फानी आई जो सिंगर को बाकिर जाफी अच्छा हे फरवत हलो हिजाब कादरी बख्शल थलो मुझे लीडर मुझे इंस्पिरेशन मुझे स्पाई मुझे मिसम रक्सवारा बकिरदार है मुझे काजी के आज के मुंडी मारो